Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. हैदराबाद में चुमासे जे तूफ़ानी वसकारनि जी ॿोड़ाबोड़ हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जहिड़ो पाणी गॾिजी वियो। 2 कलाकनि में नंढा वॾा रस्ता पाणी जे तालाब में तब्दील थी विया। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 3 ॼणा फौत। टंबर मार्केट में काठनि जो गोदाम जे छित किरी पई, 1 ॼणो फौत, 3 ज़ख़्मी। थधी सड़क ऐं NICVD कासमाबाद में वण किरी पिया। तूफ़ानी वसकारनि दौरान हैदराबाद शेख भिरकियो रोड ते गाॾियुनि सां हादसा। मोटरसाइकिल सवार ग़ुलाम हुसैन कोरी ऐं सुहेल हैदरी फौत। लतीफ़ाबाद, रेलवे कॉलोनी, सैरिश नगर, वहदत कॉलोनी ऐं फरीदाबाद में गोरे जहिड़ो पाणी बीहजी वियो। कासमाबाद, हुर कैंप, टंडो ठोड़ो, गुड्स नाका ऐं ॿिया हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मौसमियात खाते चयो आहे त हैदराबाद में शाम जो 2 कलाकनि में रिकॉर्ड बरसाति पई आहे। शहर में बरसाति 94 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। बाक़ी को बि क्लाउड बर्स्ट नाहे थियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मेयर हैदराबाद सां राब्तो करे बरसाती पाणी फौरी निकाल करण लाइ उपाउ वठण जी हिदायत। फ़ोन ते राब्ते दौरान मेयर हैदराबाद वॾे वज़ीर खे बरसाती सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त हेस्को जा फीडर ट्रिप थियण सबबि पंपिंग स्टेशन्स बंदि थी वियूं आहिनि। उन करे पाणी निकाल करण में ॾुखियायूं थी रहियूं आहिनि। शहर में शदीद वसकारनि सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। वॾे वज़ीर हिदायत कई त हेस्को सां राब्तो करे पंपिंग स्टेशन्स जी बिजली जल्द बहाल कराई वञे। शहर जे मुख्य रस्तनि ऐं इलाइक़नि मां बरसाती पाणी फौरी निकाल कयो वञे। सिंध में चुमासे जे तूफ़ानी वसकारनि दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे नतीजे में 2 औरतुनि समेत 6 ॼणा अजुल जो शिकार। हैदराबाद में बरसाति दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में फ़ौतनि जो अंग 3 थी वियो। मातली में 2 घरनि जी भित ऐं छित किरण जे नतीजे में 2 औरतूं दॿिजी फ़ौत। सोनानगर में छित किरण सबबि शैला भट्टी दॿिजी फ़ौत। देर काठोड़ में घर जी भित किरण सबबि सनी मेघवार दॿिजी दम ॾिनो। मुकेरा शरीफ़ में कुकड़नि जे फार्म जे भित किरण जे नतीजे में नींग बासित सोलंगी फ़ौत। इलाइक़े वासियुनि ऐं वारसनि गॾिजी मलबे मां लाश कढियो। ॿिए पासे सरकार अंग अखरनि मूजिबि मुल्क में चुमासे जे ताज़नि बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में 53 ॿारनि समेत 100 खां वधीक माण्हू फ़ौत थी चुका। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 26 जून खां 14 जुलाई ताईं चुमासे जे बरसातुनि दौरान 111 माण्हू फ़ौत थिया। सिंध में चुमासे जा तूफ़ानी हवाउनि ऐं गजगोड़ सां वसकारा। हैदराबाद, बदीन, सजावल ऐं जामशोरो में तेज़ हवाउनि सां बरसाति। भिटशा, पिरुलाशारी, मातली, सिरानी ऐं टंडोजाम में गजगोड़ सां वसकारो। नवाबाद, बुरड़ी शाह करीम, टंडो बागो ऐं दौड़ में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति। ठट्टो, मकली ऐं किंझर समेत कोहिस्तानी इलाइक़नि में बि चुमासे जो वसकारो। मटियारी, मीरपुर बठोरो, राजू खानानी, मीरवा गोरचानी, टंडो ग़ुलाम हैदर, कड़ियो घंवर, टंडो अलहयार, संजय चांग, टंडो मोहम्मद खान, उडेरो लाल ऐं कोठड़ी में तेज़ हवाउनि सां वसकारो। हैदराबाद रीजन में 163 फीडर ट्रिप थियण जे नतीजे में केतिरनि ई शहरनि खे बिजली जी फ़राहमी मुअत्तल। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। पाणी हेठि आयल इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल करणु इंतिज़ामिया लाइ चैलेंज बणिजी वियो। वफ़ाक़ी सरकार 19 जुलाई ते हड़ताल जे ऐलान बाद वापारी बिरादरी खे ॻाल्हियुनि लाइ घुराए वरितो। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्कीर हड़ताल वारे सॾ जे मामले ते ताजिर बिरादरी सां सुभाणे मुलाक़ात थींदी। लाहौर, फैसलाबाद ऐं कराची समेत केतिरनि ई चैम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ सां मिलियो आहियां। हाणोके क़ानून में घणा सेफगार्ड लॻाया विया आहिनि। असांजी कोशिशि आहे त अहिड़ी शइ कयूं जंहिंजो ग़लति इस्तेमालु न थी सघे। हड़ताल वारे मामले ते मुलाक़ात में ताजिरनि खे गुज़ारिश कंदासीं पहिरीं पढ़ी अचनि त अॻूणे क़ानून में छा हो। असां खेनि पंहिंजो मौक़िफ़ बि ॿुधाईंदासीं। FBR खे ॾिनल वाधू इख़्तियार इनकम टैक्स बदिरां सेल्स टैक्स फ्रॉड बाबति आहिनि। ॿिए पासे कराची चैम्बर जे सदर जावेद बलवानी चयो आहे त असुलु ख़राबी इहा आहे जो मक़ामी सीड़पकारनि ऐं वापारियुनि खे अवलियत नथी ॾिनी वञे। मुल्क में कारोबार हलाइण लाइ का बि सुठी शइ नाहे कई वई। कारोबारी माण्हू कॾहिं बि एहतजाज या हड़ताल जे हक़ में नाहे हूंदो, पर हाणोकी सूरतहाल में मजबूर थी हड़ताल जो फ़ैसिलो कयो। हुकूमत जाइज़ मुतालबा मञिया त हड़ताल जो सॾु वापसि वरितो वेंदो। गुड्स ट्रांसपोर्ट जी तंज़ीम पारां बि 19 जुलाई ते हड़ताल वारे सॾ जी हिमायत। टैक्स सुधारनि में आम माण्हुनि जी सहूलियत ते ध्यानु ॾिनो वञे। हुकूमत जी अवलियतुनि में टैक्स बेस में वाध ऐं ग़रीब माण्हुनि मथां टैक्स जो भार घटाइणु शामिल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं FBR में जिद्दत ऐं सुधारनि बाबति इजलास दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म हिदायत कई त डिजिटल इनवाइसिंग जे सिस्टम में शामिल थियण लाइ नंढे ऐं विचोले दर्जे जे कारोबार खे ख़ासि सहूलियत ॾिनी वञे।
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी 100 इंडेक्स 1,36,000 जे नए रिकॉर्ड हद पार करे छॾी। नए कारोबारी हफ़्ते जी शुरूआत 1,841 पॉइंट जी वाध सां थी। 100 इंडेक्स 1,36,140 पॉइंट से पहुची वई। वज़ीर आज़म स्टॉक एक्सचेंज में तेज़ी ते ख़ुशी जो इज़हार कंदे चयो त स्टॉक एक्सचेंज जो तारीख़ी हद पार करणु कारोबारी बिरादरी जे एतमाद खे ज़ाहिर करे थो। आकारी माशी अंग अखर हुकूमती पॉलिसियुनि जो रुख दुरुस्त हुजण जो सबूत आहिनि। सिंध ऐं पंजाब जी शुगर मिल्स मार्केट में खंड जी सप्लाई रोके छॾी। खंड वधीक महांगी थियण जो ख़दशो। चेयरमैन होलसेलर्स ग्रोसर्स एसोसिएशन रऊफ़ इब्राहिम चयो आहे त कराची जी मार्केट्स में गुज़िरियल 4 ॾींहनि खां खंड जी रसद बंदि कई वई आहे। हाणे रुगो ज़ख़ीरो थियल खंड विकिरो कई पई वञे। सप्लाई बंदि थियण सां खंड जो अघु वधी 200 रुपया फ़ी किलो थी वियो आहे। हुकूमत जी शुगर मिल्स मालिकनि ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई में का बि दिलचस्पी न आहे। हुकूमत खंड जो अघु 164 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो हो, पर शुगर मिल्स माफ़िया हुकूमती फ़ैसिलनि खे बि थोरे छॾियो आहे। होलसेलर्स पारां खंड माफ़िया ख़िलाफ़ क्रैकडाउन करे खंड जा अघु कंट्रोल करण जो मुतालबो। इलेक्शन कमीशन ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली जी मख़सूस सीटुनि जे विर्छ बाबति केस ते धुरिन जा दलील मुकमल थियण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी हलाई। नून लीग, JUI, पीपल्स पार्टी, ANP ऐं PTI पार्लियामेंटेरियन से वकीलनि दलील ॾिना। JUI जे वकील सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो त हिकु सीट लाइ सॼे मुल्क जे मख़सूस सीटुनि जो नोटिफिकेशन वापसि नथो थी सघे। नून लीग जे वकील आमिर जावेद चयो त जॾहिं असांजूं ऐं JUI जूं सीट्स बराबरि आहिनि त मख़सूस सीटुनि कीअं मुख़्तलिफ़ थी वयूं। कानून मूजिबि टास्क थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे वकील नयर बुखारी दलील ॾींदे चयो त असांजो केस मुख़्तलिफ़ आहे। पहिरियां नून लीग ऐं JUI जो तकरार तइ थिए, पोइ असांजो मामिलो हल थी वेंदो। धुरिन जा दलील मुकमल थियण बैदि इलेक्शन कमीशन फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। सिंध में 14 अगस्त ताईं नंबर प्लेट जे मामले ते चालान न करण जो ऐलान। एक्साइज़ खाते जे वज़ीर मुकेश कुमार चावला चयो आहे त नंबर प्लेट ते चालान न करण जे मुदे में 3 भेरो वाध कई आहे। बारकोड समेत ॿियनि फीचर्स सां ठहियल नंबर प्लेट जे मामले खे अजरक जो रंग ॾेई सियासी बणाए पियो वञे। फीचर्ड नंबर प्लेट वारी गाॾी सेफ सिटी जे कैमरा सां जुड़ी वेंदी आहे। FC खे सॼे मुल्क में कमु करण जो इख़्तियार मिली वियो। सदर आसिफ अली ज़रदारी फ्रंटियर कॉन्स्टेबलरी रीऑर्गेनाइज़ेशन ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस मूजिबि FC हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी सॾाईंदी। लॉ एंड जस्टिस डिवीज़न तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त FC बाबति क़ाइदा ऐं ज़ाब्ता ठाहिया वेंदा। हर डिवीज़न में हिकु विंग कमांडर मुक़ररु कयो वेंदो। IG FC वफ़ाक़ी हुकूमत मुक़ररु कंदी। डिविजनल विंग कमांडर जो रैंक डिप्टी इंस्पेक्टर जनरल जे बराबरि हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत लॉ एंड ऑर्डर ठाहिण लाइ वफ़ाक़ी रिज़र्व फोर्स भर्ती करे सघंदी। FC जी ज़िम्मेवारी विगोड़नि ते कंट्रोल करणु, मुल्क जे अंदरूनी सिक्योरिटी, काउंटर टेररिज़म ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करणु हूंदी। ममलिकती वज़ीर तलाल चौधरी कमांडेंट FC सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त FC हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी हूंदी। FC ॿियनि लॉ फोर्स इदारनि जीअं कमु कंदी। अमन क़ाइमु करण लाइ FC जो ख़ासि किरदारु हूंदो। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे ऐं सख बैराज वटि नंढी बोट बरक़रार। कोठड़ी बैराज वटि बि वहकिरनि में वाध। गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 3,55,283 ऐं हेठां वहकिरो 3,15,558 क्यूसेक रिकॉर्ड। सख बैराज वटि मथां वहकिरो 2,78,500 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 2,25,260 क्यूसेक रिकॉर्ड। कोठड़ी बैराज वटि मथां वहकिरो 68,817 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 26,107 क्यूसेक रिकॉर्ड। मूंखे हिन जाइ ते पंहिंजनि पहुचायो आहे। मूंखे मुंहिंजी अमड़ ऐं भेण खे क़त्ल करण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। मुंहिंजे पीरसनि मां दरबदर थी रही आहे। भेण खे तलाक जूं धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। सॼो मिल्कियत जो मामिलो आहे। डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस में गिरफ़्तार पुट लतीफ़ जूं अदालत में पेशी दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। सहाफ़ी सवाल कयो त अव्हां पाण ॾोह मञियो आहे। जवाबदार लतीफ़ जवाबु ॾिनो त ॾोह कंहिं सबब जे करे मञियो आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाइण दौरान पुलिस अहलकार जवाबदार लतीफ़ खे ज़बरदस्ती वठी विया। जवाबदार लतीफ़ चयो त मूंखे पुलिस वारा बीहण ॾियनि त मां सभु कुझु ॿुधायां। पुलिस अहलकार जवाबदार लतीफ़ खे वठी हली विया। हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस खे हलाइण लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। डॉक्टर आकाश अंसारी जो क़त्ल केस हफ़्ते में 3 भेरा हलायो वेंदो। केस जी ईंदड़ ॿुधणी 1, 2 ऐं 4 अगस्त मुक़ररु। टंडोल हयार में 3 नारियुनि जे अगवा जो केस दाख़िल थियण बैदि पुलिस ॻोल्हा तेज़ करे छॾी। सुल्तानाबाद थाणे ते मीना कुमारी,
लता मेघवाड़ ऐं करमी कोहली जे अगवा जा 3 धार केस दाख़िल कया विया। फरियादनि मूजिबि 3 नारियूं फैक्ट्री में कमु कंदियूं हुयूं। साणनि गॾु कमु कंदड़ 3 नौजवान खेनि अगवा करे विया आहिनि। केस में फैक्ट्री जो मुंशी सईद अहमद, अली शेर बिरोही ऐं तनवीर बिरोही जवाबदार नामज़द। सूबाई वज़ीर लालचंद अखराणी पारां IG सिंध खे नारियूं जल्द बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। ॿिए पासे पुलिस चयो आहे त बिरोही बिरादरी जे कुझु माण्हुनि खां पुछा ॻाछा कई आहे। नारियुनि ऐं जवाबदारनि जा मोबाइल फ़ोन ट्रेस कया पिया वञनि। दादू में बीमार औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती, पुलिस पारां केस दाख़िल न करण ते अदालत में पिटीशन दाख़िल। मुतासिर औरत अदालत में केस दाख़िल कराइण लाइ 22 AB जी दरख़्वास्त दाख़िल कराई। सेशन जज दादू जी अदालत ॿुधणी लाइ दरख़्वास्त 4th एडिशनल सेशन जज जी अदालत ॾांहुं मुंतक़िल करे छॾी। अदालत SHO B सेक्शन खे 21 जुलाई ते रिपोर्ट समेत तलब करे वरितो। मुतासिर औरत इल्ज़ाम हयो त परवेज़, हाकिम, नादिर ऐं वॾू बबर घर अंदरि दाख़िल थी घर भातियुनि खे यकमाल बणायो। जवाबदार नादिर ऐं हाकिम इज्तिमाई ज़्यादती जो निशानो बणायो। B सेक्शन थाणे जी पुलिस केस दाख़िल करण लाइ रिश्वत घुरी रही आहे। ऐं दादू में पुलिस अहलकार ऐं संदसि भाउ पारां नौजवान ते तशद्दुद करण वारी वीडियो वायरल। मोहम्मद शाह कॉलोनी में अहलकार परवेज़ अबड़ो ऐं संदसि भाउ सुहेल अबड़ो नौजवान सजाद बबर ते तशद्दुद कयो। मुतासिर नौजवान जे पीउ नज़ीर बबर A सेक्शन थाणे आॾो एहतिजाज कंदे चयो त बिना जवाज़ पुलिस अहलकार परवेज़ अबड़ो ऐं संदसि भाउ घर अंदरि घिड़ी पुट ते तशद्दुद कयो। केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। पुलिस अहलकार परवेज़ अबड़ो जो चवणु आहे त सजाद बबर मासूम ॿारनि ते तशद्दुद कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वञूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।